उमरकोट में पुलिस वहाणे गुंडागर्दी ते लही पई। आम इंसान इंसाफ़ जे लाइ केॾांहुं वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग उमरकोट जी सदर गुलज़ारा कुंभार जे घर ते हमिलो ऐं घर ख़ाली कराइण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। जी नाज़रीन, रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ गुलज़ारा कुंभार जे घर ते हमिलो लखानो कुंभार जेको मुख़्तलिफ़ जराइम में मुलविस रहियो आहे ऐं ज़राए मूजिब लखानो कुंभार MP अमीर अली शाह जो ख़ासि माण्हू आहे। इन सां गॾु SHO सिटी अताउल्ला लगारी गुलज़ारा जे घर ते हमिलो कयो, फायरिंग कई। फायरिंग में गुलज़ारा जे घर जा भाती ज़ख़्मी थी पिया आहिनि। SHO घर ख़ाली कराइण लाइ धमकाईंदो रहियो ऐं पंहिंजे उहिदे जो नाजाइज़ फ़ाइदो खणंदे कुंभारनि जी औरतुनि ऐं मर्दनि मथां कूड़ा केस दाख़िल करे छॾिया। गुलज़ारा कुंभार जो कुंभार बिरादरी सां गॾु प्रेस क्लब उमरकोट अॻियां धरणो हणंदे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नाअहल SHO अताउल्ला लगारी खे हटाइण ऐं कुंभारनि मथां कूड़ा केस ख़तमु करण सां गॾोगॾु लखानो खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। भाई छा मसलो इहो आहे त भाई पुलिस न आहे, ठीक है, SHO असांजो आहे, ठीक है, उनखे हटायो वञे ऐं हू जेको पूरी FIR आहिनि उहो बंदि कयो वञनि, लखानो कुंभार खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जल्द में जल्द उनते FIR कयो वञे। छो सभु आवाम ऐं पुलिस जेको हीउ SHO आहे न, अता इहो असांखे न खपे। SHO जेको हीउ तहफ़ुज़ कोन थो ॾेई सघे, हीउ माण्हुनि जे घरनि में गुंडागर्दी करे थो ऐं उन्हनि खां रिश्वत वरिती उन्हनि जी साइड वठे पियो, हू घर ते धमकियूं ॾिए पियो ऐं केतिरनि एतिरनि माण्हुनि खे केतिरनि लेडीज़नि खां हुन ईअं कयो हूंदो। हिकिड़ी आऊं न आहियां की लेडीज़ मुंहिंजी माऊं भेणूं आहिनि ऐं उन्हनि खां मसइला थियनि था, उहो बि SHO हिन कयो हीअं ॾींदे हिनखे हटायो वञे फौरी तौर ते ऐं ॿियो असांखे SHO ॾिनो वञे जेको अमन वारो शहर उमरकोट आहे ऐं हीउ पैसनि ते विकियो वेठो आहे, न पीर छॾे थो न मीर छॾे थो, न कंहिंजी सपोर्ट कोन्हे, हीउ पंहिंजे गुंडागर्दीअ जी सपोर्ट हले पियो ऐं हीउ माण्हू बि गुंडा आहिनि, गुंडनि सां गॾु मिलियो वेठो आहे। हीउ चवे थो त भई आऊं आहियां सभु कुझु डांड ते वेठो आहे, चाहे SP आहे कोन, DSP आहे कोन, ॿिया आहिनि कोन छा, हिन SHO खे आहे ऐं जंहिं टाइम ते माण्हू पंहिंजे पुता बप ते पाण छो कोन वञी सघे उते, जॾहिं ॾिसे त तस्दीक वञे थो SHO कमु आहे न, ॿियनि जो त कमु कोन्हे जो उते अचे थो, जॾहिं औरत जो हमिलो थिए थो या तशदुद थिए थो तॾहिं उते अचे कोन थो, जॾहिं ॾिसे थो त हा हीउ कमु आहे त पैसनि जे टाइम ते भॻो बीठो आहे। इहो को तरीक़ो आहे SHO जो? ऐं लखाने खे गिरफ़्तार कयो वञे, जल्द में जल्द पूरी FIR मुंहिंजूं ख़तमु कयूं वञनि ऐं मूंखां इंसाफ़ कयो वञे ऐं इंसाफ़ जी अपील घुरां थी ऐं इंसाफ़ शहर उमरकोट में ऐं औरत हिकिड़ी न आहियां, कई हज़ारियूं मूंसां गॾु मुंहिंजी भेणूं निकिरंदियूं, चाहे कंहिं बि तनज़ीम सां हुजनि, कंहिं बि पार्टी सां हुजनि, त औरत जो साथ ॾींदी, चाहे हिते ठपो कोन लॻल आहे त कंहिं तनज़ीम जी आहे, चाहे PTI जी या PP जी या मुस्लिम लीग जी, न पर औरत जो ज़ुल्म थींदो असीं सभु गॾु औरतूं निकिरंदियूंसीं ॿाहिरि। हिकु उमरकोट आहे ऐं डिवीज़न मीरपुर खां वेंदासीं, पूरी सिंध में वेंदासीं, पूरे पाकिस्तान में वेंदासीं, हिनखे FIR करणी आहे त ॾिसंदे SHO खे अॼो केॾी में करे, न त असीं हिते जो हिते वेठा आहियूं, तॾहिं त कोन उथींदासीं, चाहे असांखे मारी छॾनि पोइ बि असीं पोइ ते कोन हेठंदासीं, असांजी लेडीज़ रोड बिला कंदासीं। ॾिसूं भला त छा थो थी वञे लखाने कुंभार खे कड़ी में कड़ी सज़ा ॾिनी वञे हिनखे जो औरतुनि सां ज़ुल्म करे पियो, कंहिंजा लाश लटकाए छॾी आहे, कंहिंजा ॿारनि जा तशदुद करे थो, कंहिंजी लजा लजुल करे छॾी आहे, उहो छा कंहिंखे पोइ ते ॾिसणु केरु कोन्हे छा? हेॾा से माण्हू सभु को ॾिसे थो हिकु सपोर्ट करे सघनि न हिक ॿिए जी, त औरत हिकिड़ी मज़लूम करे छॾी आहे तव्हां। औरत जो कानून पास थियल आहे पूरे पाकिस्तान में, त औरत खे ऐं कानून पास थियल आहे त हुनखे इज़त ॾिनी वञे, उन ईअं कोन्हे त रगमाल कयो वञे या हू ॿिए जी जुती बनाए वियो वञे। बाबा हीउ मसइलो इहो आहे त मुंहिंजे घर ते कल्ह राति पुलिस आई हुई, SHO नाहेल ऐं असांखे कोन खपे उमरकोट असीं अमन माण्हू था घुरूं ऐं हिन पुलिस खे पैसा ॾेई हू पंहिंजी कस्टडी में लखाने कुंभार कयो आहे ऐं लखाने कुंभार केतिरनि लेडीज़नि केतिरनि ते FIR पयल आहिनि, FIR पूरी ख़तमु कराई वञे ऐं लखाने खे गिरफ़्तार कयो वञे, जेको हर लेडीज़ खे हर माण्हू खे औरत खे तंग कयो पियो वञे। पोइ चाहे हिते पार्टीअ सां इन्वॉल्व कोन था करूं, हीउ इंसान ऐं औरत जो कमु आहे, औरत माउ बि आहे, भेण बि आहे, धीउ बि आहे, उनखे हर वक़्तु ही मजबूर कयो थो वञे, हर वक़्तु ही कटे छॾंदा आहिनि, हिन जा खून आहिनि, हिन जा पारा करतूत आहिनि, उहे लिखिया पिया आहिनि। हिकिड़ो गुंडो कंहिं पार्टी खां इन्वॉल्व कोन्हे, हर पार्टी खां कॾहिं 4 ॾींहं हुन में नाला वठंदो वञे, कमु कढाईंदो वञे ऐं हिन जो पंहिंजो रिकॉर्ड पुलिस खे चओ तव्हां खोली ॾेखारो, कोर्ट में
पैसा न उन्हनि खे ॾियां, इहो को थींदो आहे? माउ खे कॾहिं घटि सम्झो आहे? हीअ धरती आहे, हीअ औरत वांगुरु धरती असांजी आहे, हिन में बि हिसा वठे थो।